इन राजपुर वॉइस में तव्हां सभिनी खे भलीकार। कराची प्रेस क्लब आॾो हिकु दर्दनाक मंज़र साम्हूं आयो, जिथे हिकु नौजवान पाक क़ुरान शरीफ़ हथ में खणी पंहिंजी फुरथियल कार वापसि करण लाइ एहतजाज कयो। अचो त ही पहिरियां वीडियो ॾिसो, तफ़सीली बाद में ॿुधायां पियो। बाबा इनखे टाइम ॾेई छॾियो। ठीक भैया हिन वधीक मां बिल्कुलु इनखे वधीक बाबा मां 7 महीना आपको टाइम देते हैं, मेरा नंबर नोट करना। बाबा इनखे टाइम ॾेई ठीक कभी साहब नंबर दे दियो। जी नाज़रीन, तव्हां ही वीडियो ॾिठो। एहतजाज कंदड़ जो चवणु हो त संदसि कार, जेका संदसि बचनि जी रोज़ीअ जो वाहिद ज़रियो आहे, फुर थी वई आहे। उन पाक किताब जो वास्तो ॾींदे अपील कई त खेसि इंसाफ़ ॾिनो वञे, संदसि कार वापसि कराई वञे। इतफ़ाक़ सां उन मौक़े ते सूबाई वज़ीर नासिर शाह जी गाॾी उतां गुज़री, जंहिं ते नौजवान पंहिंजो फ़रियाद पहुचाइण जी कोशिश कई। आॾो बीही एहतजाज रिकॉर्ड करायो। ही वाक़ियो हिकु भेरो ॿीहर सवाल उथारे थो त जेकॾहिं हिकु शहरी खे पंहिंजी बुनियादी हक़ ऐं रोज़गार लाइ पाक किताब जो वास्तो ॾेई रोडनि ते एहतजाज करणो पवे थो त ज़िम्मेवार इदारा किथे बीठल आहिनि। राजपुर वॉइस अवामी मसइलनि खे उजागर करण जो पंहिंजो सिलसिलो जारी रखंदो। असांजे वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, पंहिंजी राय कमेंट में ॾियो।